मलीर जे इलाइक़े मेमण ॻोठ में इज्तिमाही ॾाढाई जी शिकार 14 वरियनि जी हदीका मेमण जी अमड़ पीउ भाउ ऐं चाचे अवामी प्रेस क्लब मलीर में गॾियल हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 1.5 साल अॻु चइनि जवाबदारनि मुज़म्मिल अदील आरिज़ ऐं सुभान मेमण असांजी न्याणी खे ॾाढाई जो निशानो बणायो पर अञा ताईं जवाबदारनि खे सज़ा न मिली सघी आहे पर हू ज़मानत ते आज़ाद थी असांजे ख़ानदान ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। अदालत आला पुलिस ऑफिसरनि ऐं थाणे जा चकर लॻाए थकिजी पिया आहियूं। उन चयो त तर जे वॾेरनि ऐं समाज सुधारकनि इज़तनि जी रखवाली बदिरां असां ते ठाह लाइ दबाव विझी इंतकामी कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। असांजे पुट जुनैद मेमण खे अगवा करे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे ऐं मुंहिंजी धीउ खे स्कूल मां नेकाली ॾिनी वई आहे। मुसलसिल ज़्यादतियुनि जी ख़िलाफ़ पुलिस ऐं आला इंतिज़ामिया का बि मदद नथी करे। हुननि आला ऐलान कयो आहे त इंसाफ़ न कयो वियो त असां मजबूर थी अबाणो इलाइक़ो छॾे वेंदासीं या गॾियल आपघात करे ज़िंदगी जो अंत आणे छॾींदासीं। हुननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ADIG कराची DG रेंजर्स ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खे अपील कई आहे त हू असांजी नींगरी सां ज़्यादती जे जवाबदारनि खे गिरफ़्त में आणे असांजे पुट जी अगवा में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण ऐं असांजे ख़ानदान खे तहफ़ुज़ फ़राहम करण में मदद कई वञे।